Let's learn together. Let's work together. Let's grow together. प्रोग्राम टुगेदर वीकेंड में मां हमारी मेज़बान शाज़िया करीम ऐं अॼु के प्रोग्राम में असां मौजूद आहियूं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो लॉ कॉलेज मेमणगोठ मलीर में। सो हिन कॉलेज जे हवाले सां अॼु असां कोशिशि कंदासीं त कुझु कचहरी कयूं ऐं अव्हांखे ॿुधायूं त हिन लॉ कॉलेज में कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि ऐं नौजवाननि खे कहिड़े तरीक़े सां ट्रेन कयो पियो वञे। ख़ासि तौर ते जॾहिं अॼु मूंखे ख़बर पई त असां हिकु लॉ कॉलेज में प्रोग्राम करण वारा आहियूं त उन खां पहिरियों मूं कुझु गूगल ते वञी करे, छो त अॼुकल्ह गूगल ते तव्हांखे हर शइ मिली थी वञे, सो कुझु रिपोर्ट्स मूं पढ़ियूं पए ऐं कुझु शयूं मूं ॾिठियूं पए त उन मां ख़बर पई त पाकिस्तान जे अंदरि स्पेशली जेके लॉ जा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे तमामु घणा चैलेंजिस आहिनि ऐं तमामु घणा प्रॉब्लम्स आहिनि। ख़ासि तौर ते जेकॾहिं असां लेडीज़ जी ॻाल्हि कयूं, छोकिरियुनि जी ॻाल्हि कयूं त उन्हनि खे हिन फील्ड में तमामु घणा चैलेंजिस आहिनि। पर जॾहिं कुझु छोकिरियुनि सां हिन प्रोग्राम खां अॻु में मुंहिंजी मुलाक़ात थी ऐं कचहरी थी त मूंखे ॾाढो सुठो लॻो त असांजी जेका यंग जनरेशन आहे, असांजूं जेके छोकिरियूं आहिनि या छोकिरा आहिनि, उहे तमामु घणा कॉन्फिडेंट आहिनि ऐं हू ॼाणनि था त कीअं सर्वाइव करिणो आहे, कीअं मुक़ाबिलो करिणो आहे। ऐं हिन कॉलेज जी ख़ासियत इहा आहे त हिन कॉलेज में कोशिशि इहा ई कई वेंदी आहे त नौजवाननि खे सुठे तरीक़े सां ट्रेन कयो वञे त जीअं जॾहिं हू अमली तौर ते कमु कनि ऐं जॾहिं हू मैदान में लहनि त हू पंहिंजो पाण मंझराए सघनि। इन करे असां सोचियो त हिन कॉलेज में अची छो न असां हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम कयूं जंहिंमें असां टीचर्स जी राय बि वठूं, असां स्टूडेंट्स जी राय बि वठूं ऐं उन्हनि खां पुछूं त छा हू मौजूदा निसाब खां मुतमिन आहिनि, छा हू तालीमी निज़ाम खां मुतमिन आहिनि, छा हुननि खे ही तालीमी निज़ाम हिन सर्वाइवल गेम में अॻिते वधण में मदद कंदो या न कंदो। अहिड़े क़िस्म जा खोड़ सवाल आहिनि जेके अॼु मुंहिंजे ज़हन में आहिनि ऐं यकीनन हितां जी टीम खां ऐं हितां जा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खां मां कंदमि। सो अॼु को प्रोग्राम तमामु बहितरीनु थियण वारो आहे, अवां मिस न कजो ऐं हिन प्रोग्राम खे एंड ताईं ॾिसजो, छो त हिन प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उहो जॾहिं असां शुरू कयो त मूं पंहिंजी टीम खे चयो त मां हिन प्रोग्राम खे हिकु अलॻि अंदाज़ सां करणु थी चाहियां। तालीम ते जेका रिवायती गुफ़्तगू थींदी आहे, जेके रिवायती ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, उन्हनि खां हटी करे प्रैक्टिकली असां वटि छा पियो थिए, प्रैक्टिकली एजुकेशन ते केतिरो कमु पियो थिए ऐं प्रैक्टिकली जेकॾहिं ॾिठो वञे त असां तालीमी मैदान में केतिरा अॻु भरा आहियूं। उन्हनि सभिनी शयुनि में कसूर कंहिंजो आहे, इन खे छॾे करे असां इन ते ॻाल्हाईंदासीं त हाणे छा करे सघिजे थो, सोल्यूशन कहिड़ो आहे। छो त हर प्रोग्राम में, हर चैनल ते अव्हांखे प्रॉब्लम्स नज़र ईंदा ऐं प्रॉब्लम्स ते डिस्कशन करण वारा माण्हू नज़र ईंदा, पर सोल्यूशन ते केर बि ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन आहे। सो असां हिन प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त उन सोल्यूशन ते असां ॻाल्हायूं ऐं छो त लाज़िम आहे असां इन्हनि सभिनी शयुनि ते ॻाल्हायूं त जीअं असां पंहिंजे यूथ खे, पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे अवाम खे असां अवेयर करे सघूं, उन्हनि खे ॿुधाए सघूं त एजुकेशन केतिरी ज़रूरी आहे ऐं हिन वक़्तु असांजे तालीमी निज़ाम में कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि ऐं उन्हनि खे कीअं सॉल्व करे सघिजे थो। सो मां चाहींदसि तव्हांखे वठी हलूं सिधा जनाब रियाज़ हुसैन लुंड बलोच साहब सां अव्हांजी पहिरियों मां मुलाक़ात कराईंदमि, जेके हिन कॉलेज जा प्रिंसिपल आहिनि ऐं उन खां पोइ अव्हांजी मुलाक़ात हितां जे टीचर सां कराईंदासीं, स्टूडेंट्स सां कराईंदासीं ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे ही प्रोग्राम ऐं अॼोको एपिसोड तमामु घणो पसंदि ईंदो। सो अचो